वाही पांदी भसां ॻोठ साहिब खान लखारी वासण औरत दाहींदे चयो त संदसि मुड़ुसु घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। मासूम ॿारनि सां गॾु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। वाही पांधी भरिसां ॻोठ साहिब खान लखारी वासण औरत दाहियो आहे। चवणु आहे त संदसि मुड़ुसु घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। मासूम ॿारनि सां गॾु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियां। आबिद लाशारी का तफ़सील मालूम क्यों था। जी आबिद लाशारी। हाँ जी बिल्कुल वाही पानी लगे गोठ साहब लगारी जी रवासण जेका आहे हरीमा लगारी संदसि मुड़ुसु जेको आहे बशीर लगारी ख़िलाफ़ राईंदे चयो आहे त संदसि मुड़ुसु जेको आहे घर मां बेदख़ल करे कढी छॾियो आहे। जंहिं सबबि जेका आहे मासूम ॿारनि समय दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पर घरनि ते धिक खाइण ते मजबूर आहिनि। इन आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। महिरबानी अवां जी आबिद लाशारी तफ़सील ॾियण लाइ।